नाज़रीन, क़लुई में समाजी तंज़ीम पारां 100 ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। क़लुई तालुक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासिन समाजी तंज़ीम लैम्प पाकिस्तान तरफ़ां माकड़नि जे नुक़सान सबबि मुतासर थियल 100 हारी ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते साथियुनि सां ॻाल्हाईंदे बिशारत गौरी, चेतन कुमार, राकेश मोराणी ऐं ॿियनि चयो त थरपारकर में वॾे वक़्त खां दुकार बैदि बरसातनि पयूं ऐं उन खां थियल फसलनि खे माकड़नि तरफ़ां खाधो वियो ऐं समाजी तंज़ीम जे तरफ़ां असां सर्वे करे ग़रीब मुस्तक़नि हारियुनि जे 100 माण्हुनि में राशन तक़सीम कयो आहे ऐं उन्हनि खे 1 महीने जो राशन फिराम कयो आहे। उन खां सवाइ पूरे तालुक़े में असांजा प्रोजेक्ट हली रहिया आहिनि ऐं असां वधि खां वधि कोशिशि करे रहिया आहियूं त हिते जे ग़रीब माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। शाहीन न्यूज़ क़लुई।